नओ जोश, नओ बलबलो, एक नई उम्मीद। आवाज़ टीवी नए अंदाज सां नशरियात शुरू करण छड़ी। न्यूज़, करंट अफेयर्स ऐं एंटरटेनमेंट जा नवा प्रोग्राम आवाज़ टीवी पारां हमेशा जीअं आवाम जा अहंज आला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ भरपूर ऐं गैर जानिबदाराणो किरदारु निभाइण वारे अज़म जो विरजाउ। सची ऐं पकी ख़बर ॾियणु आवाज़ टीवी जी पहिरीं तरजीह रहंदी। पंहिंजे ॾिसंदड़नि खे हर पल अपडेट रखण जी कोशिश ज़िम्मेवारी सां पूरी कई वेंदी। आवाज़ टीवी सथ पुरुमीद आहे त अव्हां जी मोहबतुनि ऐं दुआउनि सां पंहिंजो ख़ूबसूरत सफ़र जारी रखियो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु शाम मिठी पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी हिंदू बराबरी सां गॾु ॾियारी मल्हाईंदो। पीपी अॻवान ऐं कारकुन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां कंदा। शहर खे पीपी जे झंडनि ऐं बैनरनि सां सिंगारियो वियो। पीपी चेयरमैन मारवी स्पोर्ट्स ग्राउंड ते जलसे खे ख़िताब कंदो। जलसेगाह जे इंतज़ामनि जूं तयारियूं मुकमल, सिक्योरिटी इंतज़ाम बि सख़्त। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीपी अॻवाननि ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि ज़राअत खाते जो इजलास। निगरान वॾे वज़ीर कमनि जो घटि में घटि अघु 425 रुपया फ़ी मण मुक़ररु करे छॾियो। निगरान वॾो वज़ीर मक़बूल बाकर चवे थो काबीना सर्कुलेशन ज़रिए समरी मंज़ूर कराई वञे। कणिक जे 4000 रुपया फ़ी मण क़ीमत अॻु ई मुक़ररु करे चुका आहियूं। पंजाब में चांवर ऐं कणिक जी पैदावार सिंध खां वधीक आहे। पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ साइफर केस में जेल ट्रायल लाइ समरी मंज़ूर। वफ़ाक़ी काबीना कानून वारी वज़ारत जी समरी मंज़ूर कंदे जेल ट्रायल जी मंज़ूरी ॾिनी। पीटीआई चेयरमैन जे जेल ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी सुभाणे थींदी। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं अॼु थींदियूं। पॉलिसी सतह जी ॻाल्हियुनि में पहिरें ॾींहुं SIFC जा अमलदार IMF खे ब्रीफिंग ॾींदा। नून लीग खे रुगो इलेक्शन वक़्तु सिंध यादि ईंदी आहे। मुस्लिम लीग नून सिंध जे हवाले सां परेशान न थिए। सिंध में इतिहाद जो नतीजो ॿुड़ी बराबरि ॿुड़ी हूंदो। मुक़ाबिलो सिंध न पर पंजाब में आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब में चूंड मुहिम हलाईंदा। नवाज़ लीग हमेशा धांधली ज़रिए हुकूमत में ईंदी रही आहे। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान शर्जील इनाम नीमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस सदस्य चवणु आहे त 2018 में हिकु नाअहल शख़्स खे मुल्क ते मढ़ियो वियो हो। नथा चाहियूं त 2024 में बि अहिड़े शख़्स खे आंदो वञे। तक़सीम जी ॻाल्हि पीटीआई नून लीग ऐं कराची जी हिकु जमायत कंदी रहंदी आहे। पीपल्स पार्टी सदाई मुल्क खे जोड़ण जी ॻाल्हि कई आहे। इसराइली फ़ौज जा 37 ॾींहं बि गाज़ा ते वहशियाना हमला, जंगी जहाज़नि लॾपलाण कंदड़नि ते बि बम वसाए छॾिया। जबालिया कैंप ते हमले सबबि वधीक 19 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। इसराइली बमबारी सबबि वॾियूं अस्पतालूं गैर फ़ाल। बिजली बंदि ऐं दवाऊं ख़तम थियण सबबि समई इंसानी हयातियूं ख़तरे में पइजी वयूं। सिहत जे आलमी इदारे चयो आहे त हेल ताईं तिबी अमले जा 16 माण्हू, गॾियल क़ौमनि जी इमदादी एजेंसी जा 101 ऐं 44 फ़लस्तीनी सहाफ़ी शहीद थी चुका। हमास यरगमालिन जी आज़ादीअ जे हवाले सां ॻाल्हियूं मुअतल करे छॾियूं। फ़लस्तीनी अख़्तियारनि जो चवणु आहे त अल-शिफ़ा अस्पताल ते हमले सबबि ॻाल्हियूं मुअतल कई वयूं आहिनि। इसराइली फ़ौज जी बमबारी ते हमास जी मुज़ाहिमत, दुश्मन ते 160 हमला, 5 इसराइली फ़ौजी मारिजी विया। लिबनान सरहद ते बि मुहाज़ गरम। हिज़्बुल्लाह केतिरियूं ई टैंकूं तबाह करे छॾियूं। हमास चयो आहे त जंग जेतिरी ॾिघी थींदी, इसराइल जा पैर गज़ा जी वारीअ में दॿजंदा वेंदा। इसराइल फ़ौज खे 1 मीटर ते बि वॾी क़ीमत अदा करणी पइजी रही आहे। अस्पतालुनि खे निशानो बणाइण ते अल-क़स्साम ब्रिगेड हथां जवाबु मिलंदो। सिंध हाई कोर्ट में गुम थियलनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत जो पुलिस ऐं सूबाई हुकूमत ते कावड़ जो इज़हार। पुलिस ऐं हुकूमत चवंदी आहे त माण्हू असां वटि नाहे। जेकॾहिं शहरी हुकूमत वटि नाहे त पोइ किथे आहे? शहरी आसमान ऐं ज़मीन जे विच में किथे बि हुजे, ॻोल्हे पेश कयो। JITs इजलासनि जो छा फ़ाइदो जॾहिं माण्हू ई हथु नथा करे सघो? जस्टिस अदनान करीम जा केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत JIT सरबराह खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। केस जी जांच कंदड़ SP गुलशन इक़बाल जा गिरफ़्तारी वारंट जारी।
कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई भंजड्रा वारे केस जी ॿुधणी। पीटीआई अॻवाननि ऐं कारकुननि समेत 30 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू न थी सघियो। अदालत फ़र्दे जुर्म लागू करण जी कार्रवाई 29 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणीअ ते समूरनि जवाबदारनि जी हाज़िरी यक़ीनी बणाइण जो हुकुम। नौरीन उर्फ नवीन फातिमा क़तल केस वारो मामलो। सिंध हाई कोर्ट में मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। मलीर में निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ी खुदा बख्श मरी जे भाउ जी जनाज़ नमाज़ में शिरकत। मरहूम हसन मरी जी जनाज़ नमाज़ घगर फाटक भरिसां कादिर नगर में अदा कई वई। लाड़काने जी चांडका पुल वेझो कार जे टक्कर में शागिर्द फौत थियल। शागिर्द जी सुञाण अब्दुल वासे बुरड़ो तौर थी। मलीर जे दरसाणो छनो जी दरगाह यूसुफ शाह वेझो नौजवान जो लाश हथ। नौजवान जो पानी जी टांकी में लाश मिलियो। फौती जी सुञाण खोखरा पार वासी ज़ीशान तौर थी। ऐं जाती में सिजावल रोड पिट बेगुनाह स्टाफ भरिसां नौजवान जो लाश हथ। ॻोठ हबीब मुला समूह जो रहवासी मुर्तज़ा समूह जो लाश हथायो। लाश खे तालके अस्पताल आंदो वियो, जिथां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो।